नौशर फिरोज़ मां मोहम्मद आदिल अब्बासी जी रिपोर्ट मूजिब राजू बागड़ी मटियानी ज़िले जे हाला जे रिवासी रेशमा बागड़ी नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुची मीडिया के ॿुधायो त असां 10 ॾींहं अॻु ख़ुशी सां शादी कई हुई ऐं नौशर फिरोज़ जी अदालत में रजिस्ट्रेशन भी कराई आहे जंहिंजी कापी असां वटि आहे। रेशमा मीडिया के ॿुधायो त असांजा माइट भगो बागड़ी ऐं सिन्हा बागड़ी असांखे बार बार तंग करे रहिया आहिनि। राजू चयो त असांजा माइट असांखे ॻोल्हे रहिया आहिनि ऐं असांखे परेशान करे रहिया आहिनि। इन वीडियो ज़रिए असां ॿिन्ही जे माइटनि खे ॿुधाइण था चाहियूं त अदालत में ख़ुशी सां शादी कई आहे। असां हिते ख़ुशि आहियूं। असां SSP नौशर फिरोज़ ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। हमारे मजहब में हम लोगों ने शादी कर ली है 10 दिन के बाद। कोर्ट में भी की है। अच्छा, कोर्ट का लेटर है आपके पास? हाँ है। ठीक। एसपी और DSP हमारे को बोल मदद कीजिए, हम लोगों ने राजी खुशी से शादी की। और मेरा नाम रेशमा है जी। कराची में हिंदू गोट में रहती हूँ। आपने ये आप क्या कहना चाहती हैं? मैं अपनी राजी खुशी से शादी की है, ना जोर जबरदस्ती नहीं की है।